खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया हालाणीअ मां जिते रिंद क़ौमी नौजवान इतिहाद पारां गॾिजाणीअ जो इनेकाद कयो वियो आहे। साकिब अली सियाल जी रिपोर्ट मूजिबि हालाणीअ में रिंद क़ौमी नौजवान इतिहाद जे अॼु हालाणीअ में अहम मीटिंग थी गुज़री, जंहिंमें रिंद बिरादरी जे सवें ॻोठनि मां नौजवाननि शिरकत कई। नौजवान मीर शाहनवाज़ खान रिंद, रफ़ीक अहमद रिंद, अब्दुल गफ़ार खान रिंद, अख्तियार खान रिंद, मंसूर अली, मदद अली, सरफराज अली, नियाज अली, मोहम्मद मुरीद रिंद, नवीद खान रिंद, अयाज अली, अरसलान खान, ज़ीशान अली रिंद, शाहजेब, आसिफ, महबूब, पुनहल, गुलजार, अमीर बख्श रिंद ऐं समीउल्लाह शर बलोच शिरकत कई आहे। नौजवान इतिहाद में शिरकत कंदड़ के मीर शाहनवाज़ रिंद ख़िताब कंदे चयो त असां रिंद बिरादरीअ जा ज़िले नौशर फ़िरोज़ में हज़ारे ॻोठ आहिनि ऐं असांजे शहर हालाणीअ में ऐं उन जे आस पास में रिंद बिरादरीअ जा सवें ॻोठ आहिनि। असां अॼु हीअ मीटिंग में पंहिंजी रिंद बिरादरी खे गॾु करण जो हिकु ई कारण आहे ई त असां पंहिंजी रिंद बिरादरी खे नौजवाननि खे हिकु प्लेटफॉर्म ते बीहारे हिकु करण जो वचन कयूं था। ऐं वरी गॾिजाणी खे ख़िताब कंदे रफ़ीक अहमद रिंद चयो त क़ुर पाक में अल्लाह पाक फरमायो त जेका क़ौम पंहिंजे तक़दीर नथो बदिलाए सघे तेसी ताईं मां बे रब उन क़ौम जी तक़दीर नथो बदिलायां। असांखे घुरिजे त असां रिंद बिरादरी हिकु थी हलूं ऐं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ जिदोजहद करियूं ऐं पोइ कामयाबी असांजी कदम चुमंदी।